यूट्यूब चैनल मुंहिंजो सुवाल ते मां आगा महबूब पठान तव्हांखे भलीकार चवां थो। दोस्तो, अॼु जे वीलाग में सिंध जे बारे में ॿुधाईंदुसि त स्कूलनि जी ऐं इस्पतालनि जी छा हालत आहे ऐं कहिड़ी हालत में मरीज़ खे दवा थी मिले ऐं उन्हनि सां कहिड़ो रवैयो अख़्तियार कयो थो वञे। ऐं गॾोगॾु तव्हांखे तइलीमी अदारनि जे बारे में ॿुधाईंदुसि त तइलीमी अदारनि में सरकारी तइलीमी अदारनि में तइलीम जो मयार छा आहे। 3 दफ़ा हुकूमत सिंध हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत रही आहे, लेकिन इतफ़ाक़ी इहो थियो आहे त 3 दफ़ा इन्हनि ॿिन्हिनि शोबनि में ग़ैर प्रोफेशनल माण्हुनि खे वज़ीर बनायो वियो आहे, जिन खे तइलीम जे बारे में लफ़्ज़ हिकिड़ो न ईंदो हुजे, जिन खे इहो ख़बर न हुजे त स्कूलनि खे मैनेज कीअं कयो वञे, ॿारनि जी तइलीम जे लाइ छा कयो वञे, अहिड़नि खे वज़ीर तइलीम कयो वियो आहे। ऐं जेके अहिड़ा वज़ीर रखिया विया आहिनि जेके कंपाउंडर जे हैसियत सां बि जे बारे में बि नथा ॼाणे सघनि। उहे हलाईंदा इस्पतालूं ऐं उहे इस्पतालुनि में यानी उन्हनि जो कयो वियो आहे, वज़ारत सिहत जो वज़ीर कयो वियो आहे। हा दादा, ॾिसो, थोरा सुजाॻ थियो सिंधियो, पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ु उथारियो, भले उहो चाहे पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु हुजे चाहे कंहिं बि हुकूमत जे ख़िलाफ़ु हुजे, लेकिन सिंध जी हींअर जेकी हालत आहे, ॿाहिराड़ियुनि में त इस्पतालूं नाले मात्र आहिनि ई कोन। डॉक्टर त जेके आहिनि अपॉइंटमेंट आहे, पघारूं वठनि था, हुन जॻह ते कंपाउंडर या जेको मेल नर्स हूंदो आहे उहो वेठो आहे। हू वीचारा सिंधी असां वटि ॻोठनि में एम्बुलेंस ताईं कोन्हे, खटुनि ते ऐं रेड़नि ते ऐं चिकियुनि में खणी था वञनि माण्हू इस्पताल, उन खां पोइ बि दाख़िला न अचनि। रुॻो उन्हनि खे इन करे विया वेंदा कंपाउंडर, उनखे का इंजेक्शन हणंदा, उन खां पोइ शहर खणी वञो, हिते हिन जी इलाजु आसान कोन्हे। पोइ सॼो रश जेका थिए थी उहो वॾनि शहरनि जी इस्पतालुनि ते, चाहे उहो शंकर इस्पताल हुजे, मीरपुर हुजे, हैदराबाद हुजे, उन्हनि इस्पतालुनि ते। ऐं उते जी हालत वधीक जेका आहे ॻणिती योगी आहे। का शइ न मिलंदी तव्हांखे पेनाडोल खां सवाइ, चारपाई ॾियनि त वॾी ॻाल्हि आहे, न त उहो ज़मीन ते तव्हांखे बिस्तरो विछाए ॾींदा, उते पंहिंजो मरीज़ दाख़िल करे सघो था। उन जे बनस्पत तव्हां प्राइवेट में माण्हुनि जो रुझान थिए थो, हर को प्राइवेट हॉस्पिटल में वञणु थो चाहे, छाकाणि त प्राइवेट में पैसा ॾियणा था पवनि ऐं उन में बहितरीनु सहूलियतूं मुहैया कंदो, कमिरो बि साफ़ु मिलंदो, कमिरो बि अहिड़ो मिलंदो जेको होटल ते तव्हांखे 1000 रुपए ते मिली वञे, स्टेशन रोडनि ते, शहरनि जे स्टेशन ते 4-4, 5-5 में उन जा इस्पतालुनि वारा जेके प्राइवेट वारा उहे 2-2 हज़ार रुपया चार्ज था कनि। ICU में अगरि ख़ुदा न ख़ास्ता मरीज़ हले वियो त 20,000 रुपया घटि में घटि, सस्ते में सस्ती प्राइवेट इस्पताल 20,000 रुपया पर डे जे हिसाब सां, रोज़ जे हिसाब सां उहे वठनि था। ग़रीब वटि खाधे जो पैसो न आहे, उहो इलाज जे लाइ कीअं करे, कीअं वञे। सो ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। हुकूमत पंहिंजो ख़्वाब ख़रगोश जेके चइबो आहे, उहो पंहिंजे भंग बि काइम रिशा हुजे आहे त इहो पाण को सही लॻे आहे, लेकिन हीअ हुकूमत बि जेको आहे, मुराद अली शाह जी हुकूमत बि भंग पियो सुठी पई आहे। स्कूलनि में छा पियो थिए, हॉस्पिटलनि में छा पियो थिए, का ख़बर कोन्हे उन्हनि खे। पाट के वेठा उनखे हिकिड़ो इन ते लतीफ़ो यादि अचो, मुराद अली शाह सां जेके आहिनि इहो ई कमु थींदो हूंदो जेको हाणे तव्हांखे ॿुधायो। हिकिड़े ज़माने में पहाको सम्झो या ॻाल्हि मशहूरु सम्झो, हिकिड़ो सिंध जी हुकूमत जे मथां हिकिड़ो अॻे हिंदुस्तान पाकिस्तान जंगाल में हुकुमरान हूंदा हुआ, या मीरनि जी हुकूमत हुई या ॿियनि जी। पोइ वॾेरो जेको उते जो हूंदो हुयो, चङो मुड़ुसु हूंदो वज़ीर हो या जेको बि, उहो राति जो भंग पीस मिलंदो। नौकर छा कंदा, थोरो मलाई खणी खीर जी हाणीअ ॾींदा, सुबुह जो उथंदो वॾेरो या जेको ऑफिसर या जेको वज़ीर, उहो पंहिंजे नौकर, राति मां खीर पीतो या न पीतो, साईं हीअ आईनो ॾिसो, हीअ पीए, तव्हां बहितरीनु तरीक़े सां खीर पीतो, हीअ मलाई अञा तव्हांजे चपल। त मुराद अली शाह खे जेॾी महिल पुछे थो ॾियो ख़बर त हॉस्पिटलनि जे वज़ीर सिहत खां थो पुछे त फर्स्ट क्लास लॻो पिया, असां ऑपरेशन अहिड़ा पिया थियनि, गंबन जी इस्पताल ॾिठो, तव्हां फिलानी इस्पताल जो, ऐं तमामु बहितरीनु मां माण्हू कुझु ई कोन थो। वरी सही थो तइलीम वारे वज़ीर खे उहो यकीननि सैयद हूंदो, सैयद सॾाईंदो सैयद खे, ॾियो ख़बर, ऐं चवंदो सभु फर्स्ट क्लास लॻो पियो आहे, स्कूल में पढ़ाई हाली छा, मास्तर सभु जेके आहिनि उहे
सुस्त आहिनि कॾहिं अचंदा मां उन्हनि खे डंडो कयो आहे हाणे बाक़ाइदे हाज़िरी बि सही थी थिए सभु कुझु पढ़ाई बि सही थी थिए पढ़ाई जो इहो हाल आहे सिंधी स्कूल जो पढ़ाई जो हाल आहे त हिकिड़ो नओं टीचर शहर मां प्राइवेट स्कूल जो टीचर हो उहो सरकारी पैसा ॾेई सरकारी नौकिरी मिली वई हुनखे वियो पढ़ाइण जे लाइ स्कूल में ॿारनि खे चई क्लास में ॾिसी करे चई हवा फिरण तूं ॿुधाए त सोमनाथ जो मंदरु कंहिं टोड़ियो रोअणु लॻो साईं मां कोन टोड़ियो मूंखे ख़बर ई कोन्हे मां ॿ टे ॾींहं खां त आयो ई कोन हुउसि अॼु आयो आहे चई बाबा सोमनाथ जो मंदर थो पुछां चई साईं फिलाणे खां पुछो जावेद खां पुछो हाणे फिला अहमद खां हिननि खे ख़बर हूंदी उहो वरी ॿिए टीचर उस्ताद शागिर्द खे सॾई बाबा तव्हां ॿुधायो उहो साईं ख़ुदा जो कसम असां त हथी कोन लाथो आहे असां ॾिठो ई कोन्हे सोमनाथ जो मंदरु असां कोन टोड़ियो एतिरे में ॿार रोइनि पिया हेड मास्टर दरी खां लंघियो ॾिसी चयव तो नए मास्टर खे चयव तोखे अञा हफ़्तो बि कोन जो आहे त ॿार सां प्यार सां पेश अचिबो सरकारी स्कूल में मुलाज़मत आहे तूं हिननि खे रोआयो वेठो छाजे करे चई साईं मां हिननि खां मां रोआरियो कोन्हे मां हथु बि कोन कयो धड़को बि कोन वरितो मां रुगो पुछियो तव्हां त सोमनाथ जो मंदरु कंहिं टोड़ियो तारीख़ी सुवालु आहे मां इहो थो पुछां त हेड मास्टर साहिबु छा चयो चई का ॻाल्हि कोन्हे सरकारी शइ आहे ॿार आहिनि किरी पियो हूंदो टुटी पियो हूंदो न मारियो ईअं करे पंहिंजी जान छॾायो हिन मास्टर छा कयो एप्लीकेशन लिखी मोकिलियो मिनिस्टर खे या सेक्रेटरी एजुकेशन खे चए साईं हीउ मसइलो रहो पिया पढ़ाई जो तइलीम जो मयार हीउ किरियो पियो आहे मां हिननि खां जॉइन कई आहे मां छोकिरनि खां पुछां पियो त सोमनाथ जो मंदरु कंहिं टोड़ियो त हू चए थो मां आयो ई कोन हुउसि हफ़्ते खां मूंखे कोन्हे ख़बर वरी हेड मास्टर साहिबु लंघे थो उहो वधीक मूंखे दॿाए थो वञे त ॿारनि किरी पियो हूंदो टुटी पियो हूंदो त हीअ पोज़ीशन आहे हाणे तइलीम जो मयार इन लाइ छा करणु घुरिजे चई तइलीम जो मयार पंहिंजी जॻह ते कंहिंजी ग़लती सां बि टुटो आहे पघार हेड मास्टर जी तव्हां ॿिन्ही जी मां इहो मयार आहे असांजे एजुकेशन मिनिस्ट्री ऐं सेक्रेटरी ऐं बेंचनि जी तव्हां चकर हणो स्कूलनि में ॾिसो त सही ॿारनि सां छा निसाब पढ़ायो पियो वञे कंहिंखे हैंड राइटिंग रुगो ॾिसो अॼु ॿारनि जी सिंधीअ को 5 7 8 क्लास 10 क्लास जो तव्हां हुनजी रुगो सिंधी हैंड राइटिंग ॾियो त हीअ असां सिंध सां गद्दारी करे रहिया आहियूं जेके असां वज़ारतुनि जे कुर्सी ते सेक्रेटरी थियो वेठा आहियूं एजुकेशन जा ॿिया इहो ई न लाइ हाणे हॉस्पिटल्स आई हिते हॉस्पिटलनि में तव्हां घिरंदा त तव्हां त पहिरीं तव्हांखे स्पिरिट जी आई वेठो धपे एॾी अची जीअं मरीज़ जेको आहे अधु साह जेको बचियलु हूंदो उन मां बि साह ख़ौफ़ में निकिरी करे स्पिरिट जी धप गंदगी अलॻि पलंग टुटा पिया आहिनि बजट सॼो MS साहिबु खाई वियो अस्पताल जो हाणे ख़र्च करे MS साहिबु इहो मथां चौकीदारी करे की न सेक्रेटरी ईंदो न ॿियो को डायरेक्टर ईंदो छाजे करे छो जो हुननि खे हिसो घणो थो मिले पैसो असांजो आवाम जो टैक्सनि जो दवाऊं किताबनि में रजिस्टरनि में लिखियल आहिनि त हेतिरे किरोड़नि जी दवाऊं फिलहाल अस्पताल खे मिलियूं लेकिन कागज़नि में मिलियूं दवाऊं आहिनि कोन दवाऊं थोरियूं घणियूं जेके पहुचियूं आहिनि उहे हॉस्पिटल जा जेके डिस्पेंसर्स आहिनि स्टोर कीपर आहिनि उहे प्राइवेट में विकिणे था छॾीनि रही सही कसर उहो थो करे कढी छॾी इन ते मां हिकिड़ी मिसाल ॾेई छॾियां तव्हांखे त इहा मथां बजट अचे थो सेक्रेटरी हेल्थ खां पोइ वरी उन मां जेको हिसो कटिणो अथसि कटे MS खे जेको मिले थो सही जेका आहे हिकिड़े अमाउंट ते थी कराई वञे ॿियो अमाउंट वञे पोइ साईं MS साहिबु वरी जेको दवाउनि वारनि खां वठे थो उन में पंहिंजी कमीशन काटे उन खां पोइ त हुननि में अगरि मिसाली तौर ते 1 करोड़ जो बजट आयो आहे उन मां 2 लख रुपया कढी छॾिया या 5 लख रुपया कढी छॾिया सेक्रेटरी हेल्थ वरी आयो डायरेक्टर वटि पोइ वरी MS वटि पहुचंदे जेके दवाऊं ते वञी पवंदो उहो वञी 2 लख रुपए जूं दवाऊं ईंदियूं उहे बि ग़ैर मयारी ऐं ग़ैर मरीज़ तड़पंदो रहंदो ऑक्सीजन कोन्हे थिएटर में वेठा त चवंदा बाबा वञो तव्हां इंजेक्शन त वठी अचो हिनखे बेहोशी वारी उहा का शइ कोन्हे अस्पताल में तमामु अहिड़ो ॿुॾो पियो आहे छा केरु सुधारींदो को फ़रिश्तो ईंदो पीपल्स पार्टी में त मूंखे को बि फ़रिश्तो कोन थो अचे A to Z यानी नंढड़े जियाले खां वठी आसिफ़ ज़रदारी ताईं को बि अहिड़ो माण्हू कोन्हे जेको सिंधे हॉस्पिटल्स जी हालति सोचे या स्कूलनि जी सोचे
इस्पतालुनि वारी करप्शन जे मां जेको लतीफ़ो ॿुधायां तव्हांखे विसरी छॾियो। हिकिड़े मां पंहिंजे पुट खे पैसा ॾिना, 1000 रुपया ॾिनई त वञी गोश्त वठी आहे। छोकिरे छा कयो जो वञी गोश्त वारे खां गोश्त वरितई, 800 रुपए जो गोश्त वरितई, 200 रुपया कई खीसे में पंहिंजे ईज़ी रोड जे लाइ। अची माउ खे ॿुधाई चई मां हीअ गोश्त आहे, न त मां वरी छा कयो जो जेॾी महिल पीउ उथियो निंड मां चई ख़र्च ॾेई वञ, मां हींअर घुरायो आहे 1200 रुपए जो गोश्त घुरायो आहे। पीउ जे खीसे मां 1200 निकिता, माउ खे 200 रुपया कमीशन मिला, 200 छोकिरे खे। पीउ जेॾी महिल ॾिठो अगरि पीउ वांगुरु थी वञे क़ाइम अली शाह सॉरी मुराद अली शाह त बि सुधरी विया। पीउ छा कयो ॾिठे त गोश्त त थोरो आहे, हीअ 1200 जो थी न, पुट खे झले कर में चई वे मोटरसाइकिल ते पया, गोश्त वारे तो ठगी कई आहे हदूं था। पुट जो हाल ख़राबु चए मां त 1200 ॿुधायो आहे गोश्त या 1000 रुपया ॿुधायो, मां वरी उन पीउ खे 1200 ॿुधायो आहे गोश्त 800 जो, दुकान वारो 800 जो। उते वीचारो पैसे जो सूर जो बहानो करे वेही रहियो, चए बाबा आणींदा इन खां कोन आणींदासीं। चए तोखे मुराद अली शाह घटि में घटि हिन माण्हू वांगुरु त कन मां झले वठी वञो, बाबा ॾेखारियो बजट किथे दवाऊं तव्हांखे ॾिनियूं मिसाल 5 करोड़ जूं, की किथे कहिड़ी हॉस्पिटल में वञो, कुझु चेक एंड बैलेंस आई कोन्हे, चेक एंड बैलेंस आई कोन्हे। ऐं हीअ ॾाढो ख़ुशि थिए वेठा हूंदा। यार ख़ुदा खे मञो, सिंधी वीचारा अॻे ई लतड़े पतड़े ग़रीब, तव्हां सिंधी ॿहिराड़ियुनि जी हालति कोन ॾिठी आहे। गॾे गाॾियुनि ते ढगे गाॾियुनि ते अॻे खणी ईंदा, हाणे ढगे गाॾियूं ऐं गॾे गाॾियूं बि कोन, हाणे चिंकियूं आहिनि, चिंकियुनि जो हिकिड़ो बि लॻो पियो हूंदो, हिकिड़ो न थेलनि ते जेके रेड़ा सब्जियूं विकिणंदा आहिनि, भाॼियूं विकिणंदा आहिनि, उन्हनि ते विझी मरीज़ खणी था अचनि। यार ख़ुदा जो ख़ौफ़ करियो का, ख़ुदा जो अज़ाब खां डिॼो। जेॾी महिल रस्सी छिकबी आहे त पोइ देरि न लॻंदी आहे। त मां चवां थो सिंध हुकूमत खे त हीअ 2 जेको डिपार्टमेंट मां तव्हांखे ॿुधाया आहिनि, तव्हांखे एतबार नथो अचे त मूं वटि अचो, मां तव्हां सही तरीक़े सां पग तॾहिं लहंदी जॾहिं मां तव्हांखे हिननि जे वीडियोज़ ॾेखारींदुसि त कहिड़ी हालति में आहिनि। वीडियो ॾिसण जी ज़रूरत कोन्हे, हर आम माण्हू जेको ॾिसे पियो हीअ वीडियो, उहो पाण वञी इस्पतालुनि में ॾिसे, फ़ोटो वायरल करे हरूभरू वेही सॼो ॾींहुं मैसेज था कनि। इस्पतालुनि में तव्हां ख़ुदि मॉनिटर करे वञी ॾिसो त इस्पतालुनि में छा हालति आहे। स्कूलनि में हलिया वञो, जेके यूसी नुमाइंदा ॿिया यूसी नुमाइंदा ख़ुदि आङूठे मार कनि, जेके बि नौजवान तबिको आहे उहो वञी इन ॻाल्हियुनि खे उजागर करे सोशल मीडिया ते वठे। हीअ जुर्म लॻो पियो आहे पाकिस्तान सिंध जे हुकूमत सां। ऐं अञा सोचनि पिया त वरी इलेक्शन थींदी, वरी मुराद अली शाह ईंदो, मुराद अली शाह न ईंदो त संदसि पुटु शाह ईंदो। हीअ ख़ानदानी तबिको हलंदो रहंदो ईअं। त असां सिंधी बेवकूफ़, ऐं बेवकूफ़ ते हिकिड़ी आख़िर में ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, असांजा सिंधी लफ़्ज़ जेके आहिनि उन में कंहिंखे बेवकूफ़ चवणो हूंदो न, मिसाल हाणे मां हले वेंदुसि न मुराद अली शाह खे चवंदुसि त साईं तमामु के दरवेश माण्हू आहियो, तव्हां सफ़ा दरवेश आहियो, सफ़ा दरवेश सफ़ा चरिया बेवकूफ़ आहियो जो इहो करे। दरवेश जी ॻाल्हि लफ़्ज़ जी माना थी आहे चरियो पियो, या वरी को ईंदो वॾेरो या पीपल पार्टी जो को चङो माण्हू या को कंहिं ॾींदो, बाबा हलो अॼु वाटर कूलर आया आहिनि, अॼु फोटो सेक्शन बि करायूं ॾियूं ग़रीबनि खे, त माण्हू वरी चए साईं तव्हां वॾा भाषा माण्हू आहियो, माना तमामु तव्हां हद दर्जे जा बेवकूफ़ आहियो। साईं कूलर चए बाबा हलो मूंखे ख़बर त पए त पीपल्स पार्टी कमु, पोइ वरी साईं कूलर ॾींदा ग़रीब माई खे, या अटे जी कूड़ 15 माण्हू ॿीहारे बीठा हूंदा जेके लॻे ईअं पियो जीअं वधीक ख़ुदि वठे पियो, ॾियण वारा उहे। त यार ख़ुदा जे वास्ते एडवर्टाइज़ पंहिंजी घटि करियो, कमु करियो, कमु न कंदव त यकीन करियो तव्हांजो अहिड़ो हिसाबु थींदो, अहिड़ो हिसाबु थींदो जो अलाह साईं वारो हिसाबु कोन थो। हिते अवाम वारो, अवाम तव्हांजे गाॾियुनि ते पथराव कंदी, अवाम तव्हांजा कपिड़ा फाड़ींदी, तव्हां अवाम में ॻोठनि में तव्हां वञी न सघंदव। हीअं तव्हां इहो जेको आहे न साईं वॾो माण्हुनि में सुजाॻी अचे पई ऐं ईंदी इनशाला। मां सिंधी नौजवाननि मां मायूस न आहियां। सिंधी नौजवान जेॾी महिल उथली पिया पंहिंजे हक़नि वठण लाइ, त न मुराद अली शाह रहंदो, न सिंध जी का हुकूमत रहंदी। त इन करे पंहिंजी कुर्सी बचाइणी अथव त सिंध जी ख़िदमत करियो, जंहिंजे लाइ तव्हांखे वोट मिलिया आहिनि। ऐं वोट मिलिया आहिनि तव्हांखे ग़रीबनि जा, छो जो अमीर त वरी बि सम्झनि था त हीअ बाबा कमु कोन कंदा, छा ग़रीबनि तव्हांखे वोट ॾेई पंहिंजो सहारो सम्झी तव्हांखे असेंबलियुनि में मोकिलियो आहे, वज़ीर आला बनायो आहे, वज़ीर ॿुधाए। त ख़ुदा जे ख़ौफ़ खां ॾिजो। ऐं उमेदु आहे त तव्हां सिंधियुनि जी बहितरी लाइ ॿिया सभु कमु जहिड़ी नौकिरियूं न ॾियो, नौकिरियुनि ते भले तव्हां पैसा कमायो, लेकिन घटि में घटि इस्पताल हिकिड़ी बुनियादी ज़रूरत आहे, उन में दवाउनि जो हुजणु, डॉक्टर जी मौजूदगी खे इंश्योर करियो त इहे वेहंदा।
स्कूलनि जी हालत तव्हां ॾिसो, छित भॻल आहे, भले भॻल हुजे, टीचर अचनि था, पढ़ाई जो मयार छा आहे, या सोमनाथ मंदर वारो नमूनो पाण जे चयो, पोइ ॿियनि खे था चओ त मास्तर जे पढ़ाईंदा, त मास्तरनि खे वेहण जी कुर्सी कोन्हे, बोर्ड सालनि खां साल का एॾो थी वियो आहे, चाक ते लिखी लिखी अछो थी वियो आहे, वधीक माण्हू लिखी नथो सघे। त इहे शयूं थोरे थोरे पैसनि सां अचनि थियूं, या त हथु कढी वञो, स्कूल बि ॾेई विकिणी छॾियो, प्राइवेट अदालत खे ॾेई छॾियो, जीअं PI वफ़ाक़ी हुकूमत विकिणे पई, तीअं स्कूल बि विकिणी छॾियो, वज़ारत सिहत बि विकिणी छॾियो, सभु विकिणी छॾियो। तव्हां खाओ पीओ, उन में कमीशन वठो, घर वञी सुम्ही रहो। ख़ुदा जी मातम जी जेके सिंधी जे ख़िलाफ़ु था सोचनि ऐं सिंधी लाइ मिलियल बजट खाइनि था, अलाह जो कहर उन्हनि ते नाज़िल थींदो। इन ॻाल्हि मां इजाज़त वठंदुसि, इजाज़त वठण अॻु में उमेदु थो कयां तव्हां मूंसां सहकार कंदो, मुंहिंजे चैनल खे, मुंहिंजो सुवालु जेको अॼु जो इन चैनल खे तव्हां सब्सक्राइब बि कंदव, लाइक बि कंदव, दोस्तनि में शेयर करियो, दोस्तनि खे हिमत अफ़ज़ाई करायो, त जीअं ही सिंधी, मां सिंधी जो आवाज़ु पंहिंजी उथणु चाहिंदो, मूंखे न कंहिं पैसे जी ज़रूरत आहे, न कंहिं शइ जी लालच आहे, न नौकिरी, मुंहिंजी 70 साल खां मथे उमिरि आहे। मां चाहींदो हिकिड़ो सिंधी बि सुजाॻ थी वियो त मुंहिंजी महिनत रंग वठी आई। इजाज़त ॾियो। ये अवाम, ये सिंध, ये पाकिस्तान।